ये दुनिया दर्दन जो दरिया कहीं सबको दुकान दो बाकी कंधे छा चाचा सब्र कर सब्र कर न वरियाम खे गोलियूं सुल्तान ऐं गुलूवार आणंदा जंहिंजी रिकॉर्डिंग ई दोसू कंदो अॻिते हली जेकॾहिं असांजे मथां इहो खून जो इल्ज़ाम लॻो त इहा सबूत तो रिकॉर्डिंग उन्हनि खे ॾेखारींदासीं गुलाम हाँ यार उम्र ते तेरी कान थई बाकी दिमाग तो आरम शैतानिया मुखा बचे तक निकरी है चाचा नवाब गोराम भी घट ना है आखिर राणा खाना जो पढ़ायल आ इन जे करे त चवां थो चाचा साईं सब्र कर पोइ ॾिस त कीअं तो गोराम गंद करे नांग बि मरंदो ऐं असांजी लठ बि बचंदी अॻिते हली न सुल्तान वारनि खे कीअं थी फांसी अचे तूं ॾिस वेही ॾिस त कीअं थो मां गंद कयां ऐं न सुल्तान वारनि जी सॼी मिल्कियत ते ॾिस जाए कीअं थो मां कब्ज़ो कयां ऐं ॿुधो गुलाम ने छोरी जो छा सोचो थई उन जो को बि ॾोह न आहे ऐं न ई उन मिलण लाइ वरियाम खे घुरायो चाचा सॼो जेको ड्रामो आहे न गोराम खान जो रचायल आहे इन नांग खे मारण लाइ ॾिस मां कहिड़ी प्लानिंग कई आहे ॾिस वेही ॾिस त कीअं थो मां गंद कयां चाचा वरियाम जो छा थियो अमा पुलिस जे आसरे आया पर निभागा अञा ताईं अचनि ई कोन था सूबेदार छा थो चए तो अॼु शाम या सुभाणे सुबुह जो अची छापो हणंदा चइबो त पुलिस बि इहो थी चाहे न त वरियाम खे भली कढी वञनि पोइ पट ते बीह रहूं इरादो त निभागनि जो इहो ई आहे त मसलो वधे ये तकड़ में अची छापो हणंदा पोइ हमरा खे छॾाए वठंदा ईअं त उन्हनि खे कुझु कोन मिलंदो न ईअं त हिकिड़नि माण्हुनि खे ॿधंदा पैसा वठी छॾींदा वरी ॿियनि खे ॿधंदा पुलिस जे डर कई त हू वरियाम खे नुक़सान न रसाइनि मां मुंहिंजी जेतिरी पहुच आहे ओतिरो ज़ोर त मां लायां सावण मां त चवां थो वञी रेस सां मिल पोइ मन भलाई थी पवे आख़िरी वाट इहा ई आहे अॼु इहा कोशिश कयां थो अदायन में अदीअ जो को बि ॾोह न आहे न ई हुन वरियाम जो वरियाम खे घर में ॾिठो अथऊं उते ॿधी छॾियो अथऊं बाक़ी इहो छा आहे अदा इहो सभु टोपी ड्रामो आहे गोराम असांखे फासाइण थो चाहे गोराम इहो थो चाहे त असां पंहिंजी भेण जो ऐं हुन वरियाम जो खून करे जेल हलिया वञूं जे हू पोयां असांजी ज़मीन बनी ॿारे ते ढोर ढगे जे मथां कब्ज़ो करे छॾे अदा इहा ॻाल्हि आहे मलार जी सही आहे गोराम असांजो सॼण न आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे वरियाम घर में घिरियो आहे गोराम एतिरो बि दिलेर न आहे जो वरियाम खे घिटी में ॿधी खणी घर वञे अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त वरियाम खे घिटीअ मां पकड़े खणी विया आहिनि पर घर में ॿियूं बि मायूं रहनि थियूं ॻोठ जी मायुनि जी बेच वञ लॻी पई आहे अहिड़ी हालत में अदी वरियाम खे घर में कीअं घुराईंदी इहो सॼो ड्रामो गोराम जो आहे जेकॾहिं वरियाम खे गोराम ॾिसे हा न त असांखे इतला न करे हा हुनखे बंदूक हणी मारे छॾे हा पर इहो गोराम वरियाम खे कॾहिं बि न मारींदो हू इहो थो चाहे त असां टई भाइर वरियाम खे मारे छॾियूं ऐं खून जो इल्ज़ाम बि असांजे मथां अचे अदा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे पोइ गोराम एॾो प्लान कीअं ठाहियो अदा इहो सोचल समझल ड्रामो आहे पर कुझु बि थिए वरियाम खे हर हाल में मरणो ई पवंदो जेसीं ताईं असां वरियाम खे न मारींदासीं एसी ताईं अदी जो घर न हलंदो वरियाम खे मारणो अथव त तव्हां भले मारे छॾियो पर धीअ खे मारे हुनजो ॾोह असां पंहिंजे सिर मथां छो खणूं जेकॾहिं असां हुनखे मारे छॾियो न अलाह ताला असांखे कॾहिं बि माफ़ न कंदो ऐं पोइ सॼी ज़िंदगी असां पंहिंजो पाण खे मुंहिंजा माफ़ न करे सघंदासीं ठीकु आहे अदी खे खणी बख़्श कयूं था बाक़ी वरियाम खे ज़िंदा न छॾींदासीं जीअं ई ॾींहुं लड़े ऐं राति थिए हिनखे दरिया ते खणी मारे लोड़े था छॾियूं
सावण तुंहिंजे चवण खां बग़ैर ई असां पुछागाछा में आया आहियूं। अॼु शाम में मां सुल्तान वारनि थी आयो आहियां। इहा ई त रेस जी भलाई आहे जो असांजे चवण खां बग़ैर बि कोशिश करे थो, पर सुल्तान वारा ईअं कोन मञीदा ऐं मां केस बि दाख़िल करायो। बाबा न साईं, तव्हां सूबेदार जे मथां ज़ोर भरियो त सुबुह जो सवेर छापो हणी वरियाम खे आज़ादु कराए। सावण तोखे पक आहे त वरियाम उन्हनि वटि क़ैद आहे? बाबा न साईं, वरियाम खे न जॾहिं पकड़ियो अथऊं त पाण क़ैद करे छॾियो अथऊं ऐं ज़ाहिर बि कोन था कनि। ठीकु आहे, मां सूबेदार खे फोन करे उन मथां ज़ोर रखां। जीअं ई सुबुह जो सवेर पुलिस हलंदी न त वरियाम खे आज़ादु कराए वठे। किथे ईअं न थिए त हुनखे उतां कढी ॿिए हंधि शिफ्ट कनि, पोइ ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। सावण अलाह ते रख, अलाह भलाई कंदो। मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कंदुसि, पर दुआरे छोरे में अहिड़ो कमु कयो आहे जो केर बि न करे। आहे सिर्फ़ बंदूकनि मां कढण जहिड़ो। बाबा साईं, हक़ीक़त कुझु ॿी आहे। मुंहिंजे पुट खे घिटीअ मां ॿधी खणी आहे, हू हुनजे घर में घिरियो ई न आहे, कूड़ था ॻाल्हाइनि। जेकॾहिं सावण इहा हक़ीक़त आहे त पोइ सवां सिधा हू ॾोही आहियूं। बाबा साईं, तव्हां ॻाल्हियूं करायो। जेकॾहिं असां ॾोही थियासीं त मां पा पलांत ॾींदुसि। पहिरीं वरियाम खे आज़ादु करायूं, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। ठीकु आहे? यो शेरल चलो बरा तुझे घरे मथों कड़ा लांबरा तुझे दी इजाजत ॾियूं सटको न? फिलहाल न, रात थिए त हिनखे सटको ॾींदासीं, उन खां पोइ न वरियाम खे बि सटको ॾींदासीं। वराम तान वाला छा साथ ॾींदा? हुननि जी भेण जे पुठियां वरियाम आयो आहे, अञा बि साथ न ॾींदा छा? एॾा बेगरत आहिनि छा? फोन करण सवलो न आहे, मतां सुल्तान वारा नटाए वञनि। सुल्तान वारनि खे मां कॾहिं बि नटाइण कोन ॾींदुसि। उन्हनि खे ई त वरियाम जी रत सां हथ ॻाढ़ा करणा आहिनि। पुट इहो कॾहिं बि तव्हांखे सवात न ॾींदो। बहितर ईअं आहे त पंहिंजा पैसा वापसि खणी अचो। बाबा तबाही त करे चुका आहियूं, हाणे जेकॾहिं संग न बि कढूं त कहिड़ो फ़ाइदो? बाबा तबाही थी चुकी आहे, 40-50 लख थोरो न आहे। उहो त वापसि अची वेंदो, उहा ॻाल्हि न आहे बाबा, पर जे इहो पोड़ो करे भरमो त असांखे 1 रुपयो बि कोन मिलंदो ऐं असांजो कमु किटली थी वेंदो। जेकॾहिं ईअं था निकिरी वियो त छा पोइ असां हुनखे ज़िंदा छॾींदासीं? उनखे बंदूक तॾहिं हणंदासीं न जॾहिं हू हथ ईंदो। मुंहिंजा भाउ जॾहिं त निकिरंदो न, पूरो बंदोबस्त करे पोइ ई निकिरंदो। असां त छा, पर असांजे मलाखनि खे बि ख़बर कोन पवंदी। दादन सही थो चए, असांजी भलाई इन में आहे त असां उन खां पंहिंजा पैसा वापसि वठूं। बाबा मूं हिन संग लाइ तबाही कई आहे ऐं हर हाल में हुननि खां इहो संग कढंदुसि, छो त छोकिरी मूंसां प्यार करे थी ऐं हू मुंहिंजे प्यार ख़ातिर पंहिंजे पीउ खे राज़ी ज़रूर कंदो। गोराम सुल्तान वारा कोन ईंदा? जेकर हिन जो को बिलो करणो आहे त जल्दी ॿुधाए, हेॾे होॾे कयूंसि। तव्हां मूंखे मारण पिया चाहियो? तूं अञा गोराम खान मां चङाई जी उमेद थो रखी? गोराम, मां नालायक माण्हुनि मां चङाई जी उमेद रखंदो ई न आहियां। हा सही चई, ॻाल्हि ॿुध, गोराम मां उमेद चङाई जी रखजां ई न। अड़े ये सुल्तान वारा हुया ई बख़्श कयूं पिया अचनि, बते पे उन्हनि जा घर लताड़ींदो। गोराम खान तोखे कॾहिं बि बख़्श न कंदो। अड़े तूं गंद वॾो कयो आहे। जेकॾहिं न पहिरियां तुंहिंजो गोराम सां वास्तो पविया, हिन वक़्तु तुंहिंजा हॾा बि ॻरी वञनि। गोराम मारण वारे खां बचाइण वारो वधीक आहे। जेकॾहिं मुंहिंजी हयाती हूंदी त मां बची वेंदुसि। तुंहिंजी ज़िंदगी जो किताब अॼु मां बंदि कंदुसि। इहे सभु तुंहिंजो जेको दाणो पाणी आहे न, ख़तम। गोराम ये तू चवे त कयूं सिथे जो हिते पूरो। जेकॾहिं ॿाहिरि वठी हलूंसि त हिनखे उते को बचाए वेजे, इन खां बहितर आहे
हिते ही खड़ खोटे इनके हिते ही था पूरियूं। अदा लाउते खणी आ वञी हथियार त हणूं था सिधी सीने वारियूं। खबरदार केर भी भजण जी कोशिश न करे। सूबेदार साहब ये शख्स ॾिसे थो न मुझे घर में गिरियो आ। जेकॾहिं ही तुंहिंजे घर में घिड़ियो आ त हिनखे असां जे हवाले करी। हाँ घोराम तूं कानून खे पंहिंजे हथनि में थो खणी। इज़त सां मूंसां अॻियों हल। गौराम मूं तोखे चयो हो न त मारण वारे खां बचाइण वारो वधीक आ। चवां थो हाणे हलो हलो मूंसां। सॼो कमु ठही वियो। पुलिस वरियाम खे आज़ाद कराए वई। दोसू ऐं गोराम वारनि खे गिरफ़्तार करे वई आहे। सुठो थियो जो इहो मसलो हिते ई ख़तम थी वियो, न त इहो गोराम वरियाम जो खून ज़बरदस्ती असांजी गिचीअ में। इहो मसलो हिते ख़तम नथो थिए, बल्कि हितां शुरू थिए थो। जेसीं ताईं असां वरियाम खे न मारींदासीं न, एसीं ताईं असांजे मथां इहो बदनामी वारो दाग न वेंदो। अदा गोराम छुटीअ जी उन खां पोइ पासो ॾेई कयूं था वरियाम खे पूरो। सॼो इल्ज़ाम गोराम ते ईंदो। अदा अदा कहिड़ो लाचार जो असां पंहिंजा हथ खून सां भरियूं। बाक़ी इन छोरे खे छॾे ॾियूं ऐं वथे असांजे मथां माण्हू खिलाईंदो। अदा हिन वक़्तु वरियाम न गोराम असांजे मथां माण्हू खिलाया आहिनि। उन जे कॾहिं वरियाम खे घर में ॾिठो तो उनके पकड़ने की केड़ी जरूरत है? उनके उते ही मारे न। अदा मलार गोराम एॾो दिलेर किथे आ जो वरियाम खे बंदूक खणंदो। पोइ उन में हथ ही न विझिया, इहा ख्वारी भी न थिए असांजी। हाणे सभु को चवंदो त गोराम वरियाम खे पंहिंजे घर में ॾिठो ऐं कयाई बि कुझु न। इन करे चवां पियो त वरियाम खे पूरो करे छॾियूं, पर तूं असांखे रोके छॾियो। जेकॾहिं असां वरियाम खे बंदूक हणूं त असां हिते वेठल हुजूं या त असांखे रूपोशी अख्तियार करणी पवे या जेल में वेठा चक्की पीसियूं। अदा जेको थियो बहितर थियो, उनखे छॾियो। हाणे मुंहिंजो सोचो, मुंहिंजो त रातनि जूं निंडूं ई हराम थी। तुंहिंजो कुझु बि न थींदो, न निज़ाम वारो ॾींदो ऐं न तोखे संग मिलंदो। बाक़ी परे खां वक़्तु दीदार कंदो। अदा एतिरा लख रुगो दीदार लाइ त न आहिनि करिया। अदा खुश नसीब आई जो तूं पंहिंजे पिरीअ खे ॾिसी। असां त पंहिंजे पिरीअ खे ॾिसी नथा। अलाह तो के आनो न त असां त आसरो लाहे छॾियो। राजाई एतिरी हिम्मत ने गोराम में न आहे जो मूंखे बंदूक हणे आ। इहा ॻाल्हि न कर पुट। जे वक़्त ते पुलिस न पहुचे आ न त कुझु बि थी सघे पियो। बाबा जेकॾहिं उन्हनि खे बंदूक हणणी हुजे आ न त उन वक़्तु ई हणी कढंदा। कहिड़ो लाचार हो पराए घर में खणण जो। ग़लती थी वई जजा, खुदा बख़्श वॾी ग़लती थी वई। पर मूंखे फासाइण जे पोयां मुंहिंजे ई पासा छेरल जाता आहिनि। मूंखे त न हुई ख़बर त गोराम वारनि खे ॾिसी इहो निभागो आ कंदो। जेकॾहिं हू न भॼे हा न त तोसां गॾु हुनखे बि ॿधी छॾींदा। बाबा जेकॾहिं हू न भॼे हा न त असां बि 2 ॼणा हुयासीं, छेड़ो करे उतां निकिरी वञूं हा। पर हू भॼी वियो। 3-4 ॼणा हुया, मूं अकेले खे सुख करे छॾियाऊं। अहिड़े जासिरे ते तोखे कहिड़ो लाचारो पराए घर में खणण जो। मूंखे इहा ख़बर न हुई त शेरल पातर ॾिसंदो न त कुझु पुठी पोयां रखंदो। हाणे त तोखे सभु ख़बर पइजी वई न। हाणे सोचे सम्झी कदम खणजांइ। गोराम वारा छुटी अचण खां पोइ वॾो खंद कंदा। मां त अणॼाणे खां घर खां ॿाहिरि निकितो हुयुसि। मूंखे त इहा पक हुई त शेरल ॿाहिरि बीठो हूंदो। पर जे इहा ख़बर हुजे हा न त शेरल उतां भॼी निकितो आहे त मां उन्हनि 3 खे मोह ॾियण जी सघ रखां पियो। ऐं जेकॾहिं हाणे आया त उन्हनि 3 खे मोह ॾींदुसि। इहो तूं खुटको ई न कर बाबा। हू हर वक़्तु मुंहिंजे मथां हावी कोन थींदा।
हाणे ॿुधाए छा सोचणु चाहीं? सूबेदार साहब तो ही जेके आहिनि त हू आहिनि टे ॾोही असांजा माण्हू आहिनि बता हुननि जे चवण ते असांजा माण्हू बदी अंदर करे छॾिया महाजन साहब तव्हां वटि हुननि केस दाख़िल करायो आहे ऐं तव्हां कानून खे हथ में खणण जी कोशिश कई आहे। सूबेदार साहब हिकिड़ो चोर असांजे घर में गिरे थो छा असीं हुनखे दड़को तमामु ॾाॾर करे न ॾेजारियूं था तोखे बंदो कोन चऊंस बि न कुझु पर मालिक त चवनि पिया तव्हां हुनखे मारण पियो चाहियो। सूबेदार साहब जॾहिं असांखे माण्हू हुजे हा त असीं नेव मां इलाही मारे छॾियूंसि हा असां तव्हां त छो अॼु तव्हां खणी अची वेही रहिया आहियूं। कुझु बि हुजे तव्हां खून जे इरादे सां वरियाम खे पकड़ियो आहे ऐं हाणे केस दाख़िल थी चुको आहे। सुभाणे तुंहिंजे हमराहनि खे कोर्ट में पेश कंदासीं। हाणे तूं वञी को सुठो वकील कर। सूबेदार साहब छो था केस खे इंघायो हाणे वकीलनि जे पोयां असांखे उमारियो हिते ई कोई ॻाल्हाए वठो जेको वठूं त वठो जिन छॾियो असांजी। हा हाणे लेन ते आहे न 50 वठंदुसि। सूबेदार साहब 50,000 घणा थोरो कुझु हेठि कुझु कोई मथे बि त ॾियणा पवंदा न। एॾो मसइलो न आहे सूबेदार साहब पहिरीं हाज़िरीअ ते सभु कुझु ज़ाहिर थी पवंदो। सूबेदार साहब पोइ 50,000 छो भरियां तव्हां भले पुछियो त हमरान कोर्ट ते सुभाणे मानियो ऐं आउं ते ज़मानत कराए वठो। जेकॾहिं न कोर्ट में केस वियो त गहलाड़ो थींदो। हाणे इहो ॿुधाए त तूं पैसा घणा ॾींदे? सूबेदार साहब ठही वञे त मुंहिंजो वाइदो आहे आउं तोखे 10,000 रुपया ॾींदुसि जे न त भले तूं घुमाइण छॾी ॾिजे। पर एतिरे पैसनि में थींदो छा? एतिरनि पैसनि में त हमरान खे चालान करे जेल मोकिले छॾियां। सूबेदार साहब तव्हां भले जेल माणे छॾियो त ठीकु आहे पोइ सुभाणे वरी कोर्ट में मिलंदासीं। सूबेदार साहब 15,000 ॾेई सघे। ठीकु आहे 5 वधाईसि। ठीकु आहे हल पोइ 20,000। ठीकु आहे सूबेदार साहब तव्हां हमरान मां त कढो शाम जो तोखे 20,000 त ठीकु आहे तुंहिंजे हमरान खे आज़ादु कयूं था। हाणे साईं बानो बेगम तो मुझे ला वॾो मसलो करे छॾियो आहे। हू त चवे थी 20 तारीख़ ताईं मां तोखे हिते न ॾिसां। साईं भला तूं ई ॿुधा त मां छा कयां? अजायो परेशान न थी इन मामले ते कुझु न कुझु सोचूं था। साईं तूं छा सोचींदे? सुभाणे त 20 तारीख़ आहे। हा सुभाणे आहे बि 20 तारीख़। साईं हूअ चवे थी मां सुभाणे के सिज में तोखे न ॾिसां न त हितां मां धिका ॾेई कढंदी सही। अच्छा कोन को हल ॻोल्हे था वठो हाणे तूं परेशान न थी। साईं बानो बेगम त मुंहिंजो निंड्रो ई हराम करे छॾियो आहिनि ऐं तव्हां चओ था तव्हां परेशान न थियो। साईं सुभाणे न तव्हां सुभाणे देरि कंदो अचण में। चलो भला मां इहा कोशिश तो कयां त अॼु राति जो ई तो आज अचां बस। साईं बानो बेगम मुझे ला वॾो मसलो कंदी तू हींअर जो हींअर निकिरी अच। साईं हर हाल में तव्हांखे हिते अचणो ई पवंदो ऐं तव्हां ई अची बानो बेगम खे सम्झायो न त जेका हक़ीक़त आहे मां हुनखे ॿुधाए छॾींदसि। न मता ज़ुलेखा ॾिस इहा ग़लती बिल्कुलु न कजांइ। हलो ज़ुलेखा तूं वरी त चयो आहीं ॿुधाए मूंखे मां चवां त ॿुधाए मूंखे का ग़लती थी वई वरियाम मां हुनजी माफ़ी वठण आयो। मूंखे त रब पाक बचायो पर तो मूंखे मारण जो पूरो प्रोग्राम ठाहियो। दिल त चवे थी त इते जो इते पूरो करे छॾाए। कुछ तो गोराम वारा अची विया मुंहिंजे दिमाग़ कम ई न कयो। गोराम वारनि जे पादरनि खां डुकी अचे हिते साह पटियो अथई ऐं हलियो आहे मूंखे धमकाइण। असां तो वांगुरु न आहियूं असां वॾा दिलेर आहियूं। सारंग हिनखे पितो न आहे बाक़ी हियाम बथस वरियाम तोखे मुंहिंजी बेइज्जती करण जो को बि हक़ कोन्हे। केरल बेइज्जती इज्जत वारे जी थींदी आहे। तो पंहिंजी इज्जत राही किथे आहे? और मां चवां थो पहिरियों ट्राए था। मां त तोखां माफ़ी वठण आयो बुज़दिल मिट दोस्त खां मूंखे दिलेर दुश्मन पसंदि आहे। दुश्मन अॼु खां पोइ तुंहिंजी वाट अलॻि ऐं मुंहिंजी वाट अलॻि। हिते मां तोखे कॾहिं बि न ॾिसां। जेकॾहिं हिते नज़र तूं आहे
त फ़ैसिलो करे रवानो करे छॾींदुसि। तूं मूंखे फ़ैसिलो कंदे? मूंखे? हल हाणे हल, तोॾा न कढाए। तोॾा पाण छा थो ॾिसे? वॾो आयो आहे मूंखे तोॾा ॾेखारण वारो। हीअ दुनिया